नथो मुंहिंजो मञे नकी मूंसां थो ठहे कोई हुनखे चई त ॾिसे मन परिचे सैफला कीरो चए सांझण खां महबूब शख्सियत सिंध के भलोड़ पहलवान लाला गुलाम हुसैन पठान साहब नवा जतोई खां मुझे भा पीर भाई फनकार फ़कीर एजाज अली खासकली साहब मुझे भाटो फनकार महबूब अली खासकली साजिद अली खासकली साहब ही कलाम मुझे महबूब भा महबूब शायर गुलाम मुस्तफ़ा दुरई साहब जो फ़कीर तो फरमाए जिद्दी मानू वाजिद लहे नथो 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 आऊं पाण तिरिया खां थो लहरायां चई त ॾिसो सुम्हूं जे पारां मुंहिंजी ॻाल्हि असुल ई ॿुधे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जानी रुठो मूंखे कसम सां ॾाढो मिठो जानी रुठो मूंखे कसम सां ॾाढो मिठो रुठो छाते आई हो गुड़ से नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो रखे मन चई त ॾिसो सां परिची पवे मन भाऊ हाजी ॻाल्हि रखे मन चई त ॾिसो सां परिची पवे मन मूं घणई चयो आठ फुट नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो रोही कीअं कयां मां जानी सवाल थो जी सघां मां मुस्तफ़ा बिरोही कीअं कयां मां जानी सवाल थो जी सघां मां मुंहिंजो बि कंहिं सां लॻे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो आऊं पाण तिरिया खां थो लहरायां चई त ॾिसो सुम्हूं जे पारां मुंहिंजी ॻाल्हि असुल ई ॿुधे नथो जिद्दी माण्हू वाजिद लहे नथो जिद्दी माण्हू वाजिद
देता रहे, मैं फौज भी मानूं आज देता रहे।